मुंहिंजो जज साहिब ॾाढो करे अॼु खां अंदाज़न 6 साल अॻे मकबरे शरीफ़ ते पहिरियों आचर हो ख़ैरात हुई। असां मकबरे शरीफ़ दुआ ख़ैर घुरी मस्जिद शरीफ़ खां वञी निकित मस्जिद थले ते पहुत त जेको मौजूदु जज साहिब असर सुमरो साहिब वालिद साहिब आहे मियां गुल मोहम्मद सुमरो, उहो वरी फर्ज़ंद आहे ख़लीफ़े सोढो फ़क़ीर ख़लीफ़ा सोढा फ़क़ीर साईं शाह जो ख़ासि ख़लीफ़ो। हज़रत साहिब जा कपिड़ा धोईंदो, साईं वरी जी ख़िदमत कंदो ऐं तमामु साईं वरी जो प्यारो साईं शाह जो मुंहिंजे परॾारे पोइ त यकदमि थो चए साईं हीउ मुंहिंजो पुटु नौजवान हिन जज थियण जो इम्तिहान हुओ। ॿिया गुलमन पियो ॿुधाए त साईं मुंहिंजो पुटु असर अली हिन जेको सो इम्तिहान हुओ जज थियण जो। अॻे बि हिकिड़े तव्हां कोशिशि कई पर कामयाबु कोन वियो, पोइ तव्हां दुआ घुरो त हीउ कामयाबु थिए। हीउ मुंहिंजो पुटु आहे पर सोढे फ़क़ीर तव्हांजे ख़लीफ़े पोटो आहे। आउं मस्जिद थले ते बीठो मूं मकबरे शरीफ़ पासे मुंहुं करे ऐं हथु खणी दुआ ख़ैर घुरी तरफ़ मुंहिंजा हिनखे इम्तिहान में कामयाबु फरमाए। दुआ मूं घुरी अल्हम्दुलिल्लाह अलाह जो करम थियो, उन इम्तिहान मूं जज जो ॿिए दफ़ा ट्राए कई सीनियर सिविल जज, मां पहिरीं सिविल जज मुक़ररु थियो। रब जो शान कुझु महीना हुनखे कराची में रखियो, पोइ पहिरीं ते ट्रांसफर हुनजी टणो मौत खान कुझु वक़्तु कराची रखियो, उहो टणो मौत खान आयो त मुसलसल तक़रीबन 3 साल टणे मौत खान में सिविल जज थी रहियो असर साहिबु। मूंखे चई मूंखे दुआ तव्हांजी लॻी, अॻे बराबरि असांजा वॾा तव्हांजा थोरी दुआ पर दुआ जी मूंखे ख़बर ई कान्हे। पोइ चई मूंखे बाबा चयो तूं ख़ुशनसीबु पई तुंहिंजे लाइ साईं आला अब्दुल वई जा दुआ घुरे ऐं तुंहिंजो इनशाला कमु थी वेंदो। त मूं चयो ॾिसां भला, अॻे बि ट्राए कई हिकिड़े ॿ दफ़ा कामयाबु कोन, तव्हांजी दुआ मूं कामयाबु कई। पर आउं हैरान आहियां सॼी सिंध में मुंहिंजी किथे बदिली कान थी, वरी बदिली थी टणो मौत खान में। पोइ वीचारो हर जुमे निमाज़ तव्हां सां गॾु असां गॾु पढ़ंदो आहे ऐं हींअर 2 हफ़्ता थिया आहिनि ट्रांसफर थी कराची में सीनियर सिविल जज करे रखियो अथऊं। उन ॾींहुं आयो मूं वटि मकबरे ते वरी मूं लाइ दुआ घुरी, हफ़्ते खनि अंदरि वरी सीनियर सिविल जज थी वियो ऐं हुनजो सीनियरिटी में नालो त हो पर दुआ थी कुझु जज सिंध में खयूं हाणे सीनियर सिविल जज ऐं मलीर में करे रखियो अथनि। 2 हफ़्ता थिया पोइ हुनखे यकीन थियो त बाबा दुआ बि लॻे थी ऐं असरु इहो थियो त जज बि थी वियुसि ऐं बदिली वई टणो मौत खान थी त माना पक दुआ सां ई थी सघे थो। उहो जज साहिब मूंसां ॻाल्हि कंदो आहे साईं, ऐं हर जुमे तव्हां ईंदो आहियां, तव्हांजी महफ़िल में वेंदो आहियां, दीनी कचहरी में वेंदो आहियां, पोइ जेको मां दिलि में इरादो खणी ईंदो आहियां उहा उन सुवाल जो जवाबु तव्हां मूंखे पाणे ॾेई छॾंदा आहियो। पोइ हिकु दफ़ा तो हिन भाई दिलि में को इरादो करे आयो, उन ॾींहुं मूंखे का ख़बर कान्हे हिनखे टणे मौत खान में पूरा 12 महीना थिया हुआ। उहा डेट अॻे यादि हुई, सो 12 महीना पूरा थिया। चई हाणे अॼु मूं दिलि में इरादो कयो ऐं वञा थो, अॼु मूंखे 12 महीना पूरा थिया आहिनि, अॼु आउं ॾिसां थो त साईं इहा 12 महीननि वारी ॻाल्हि करे थो या नथो करे। ऐं पूरो साल टणो खान रहियो न, जज जल्दी बदिलियूं थींदियूं इहो घर में इरादो करे त मुंहिंजी घरवारी चयो अॼु तो कहिड़ो इरादो कयो आहे? अॼु मूंखे पूरो साल थिए थो टणो खान में जज रहियो इज़त सां ख़ैर ख़ूबी सां। हाणे अॼु आउं आज़माए थो साईं इहो साल जी ॻाल्हि करे थो नथो करे। ख़ैर आयो मोट, पोइ जुमे ॾींहुं कोन हो, शाम जो वेठो कचहरी कई, मूं हिनखे ॾिसण छा इत्तेफ़ाक़ सां इहो थियो, मूं ॾिसण ते हिनखे चयो भई डॉक्टर साहिबु मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे अॼु तव्हांखे साल पूरो थियो। अलाह अकबर साईं, बिल्कुलु अॼु साल पूरो थियो ऐं दिलि में इरादो कयो साईं मूंखे पक ॿुधाईंदो। पोइ घरवारी खे ओॾी महिल फ़ोन करे ॿुधाई भाउ जेको इरादो मूं कयो ऐं आख़िर हिकिड़ो ॾींहुं डेट में कोन थियो। न त हालांकि मूंखे डेट हुन अचण यादि ई कान्हे ऐं मूंखे बाग में वेठो आहियां, ग़लति ॻाल्हि हुई मां कोन कंदो आहियां, मूंखे बिल्कुलु महीनो बि यादि कोन हो। जज साहिबु कहिड़े महीने में आहे, मुंहिंजो कहिड़ो कमु जज सां, मुंहिंजा पंहिंजा दीनी कम दुनिया जा कम घणा। इत्फ़ाक़ सां उहा ॻाल्हि अहिड़ी थी बिल्कुलु थी अॼो की तारीख़ ते मूं चार्ज वरिती, अॼु 12 महीना पूरा थिया। अॼु तव्हां मूंखां पुछो त बाबा तोखे 12 महीना थिया आहिनि, मुंहिंजे अॼु पूरा थिया। सो कुदरती ॻाल्हि असांखे पंहिंजे वॾनि जी दुआ आहे ऐं अलाह ताला जी तरफ़ां भलाई नबी साईं जो असांजे मथां करम असांखे हर रोज़ु पंहिंजा वॾा यादि आहिनि, हुनखे ख़तमूं था करियूं, हुनखे बख़्शी था करियूं। कल्ह रोज़ तवाफ़ कयोसीं बेतला शरीफ़ तवाफ़ ते थाई वरनि खे यादि कयो, वरी सहे में यादि कयोसीं, सफ़ा मर में यादि कयोसीं। असांजा वॾा असांखे हर रोज़ु यादि आहिनि त उहे बि त महिरबानी कंदा। हाणे आउं तयारी थो करे हर करे